औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व इज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमह सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिक़ुल लिमा मअकुम लतुअमिनुन्न बिही व लतंसुरुन्नह क़ाल अअक़ररतुम व अख़ज़तुम अला ज़ालिकुम इस्री क़ालू अक़ररना क़ाल फ़शहदू व अना मअकुम मिनश शाहिदीन। फ़मन तवल्ला बअद ज़ालिक फ़उलाइक हुमुल फ़ासिक़ून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन मुस्तफ़ा मा जाअ इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। निहायती वाजिबुल एहतराम मुअज़्ज़िज़ उलमाए किराम व सादात उज़्ज़ाम व बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरों, अजीज़ो दोस्तों, अवां बुजुर्गन जे आॾो मूं गुनहगार अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु अमन वालुहु जे पाक कलाम क़ुरान मजीद जूं ॿ आयतूं सॻोरियूं मौज़ूअ जे सिलसिले में तिलावत कयूं आहिनि, जन जे बारे में अवां जे आॾो मूंखे चंद मारूज़ात अर्ज़ करणा आहिनि, जेके अवां बुज़ुर्गन खे इत्मीनान सां आराम सां ख़ामोशी सां वेही ॿुधणा आहिनि। अर्ज़ करण मुंहिंजो कमु आहे, ॿुधण तव्हांजो कमु आहे, हिदायत फरमाइण अल्लाह साईं जे हथ में आहे। तव्हीं असीं सभई गॾिजी रब्बुल आलमीन जल्ल जलालु अमन वालू जे हुज़ूर में अर्ज़ कंदासूं त इलाहुल आलमीन असां सभिनी खे हक़ ॿुधी उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमा। मुझे ला खुसूसी दुआ फरमायो रब्बुल आलमीन शल पंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े में मूंखे बि हक़ ऐं सच बयान करण जी रब करीम तौफ़ीक़ नसीब फरमाए। मुंहिंजा अदा सब खां अव्वल तिलावत कयल आयतुनि सॻोरनि जी माना अवां खे मां ॿुधायां त जीअं तव्हां असांखे ख़बर पवे त असांजो अल्लाह पाक जो पाक कलाम छा थो फरमाए।
छाजे लाइ त जो कुछ भी कुरान मजीद में आ वो हक़ ऐं सच्चा। कुरान पाक खां मथे भी का भी शय काने। असां मुसलमाननि जे लाइ हिदायत जो बेहतरीन ज़रियो ऐं सहीफ़ो अल्लाह ताला जो पाक कलाम आहे जेको रब्बुल आलमीन पंहिंजे ख़ातमन नबिय्यीन इमामुल अंबिया जे मथां नाज़िल फरमायो। मुसलमान जो फर्ज़ आहे त वध खां वधि कुरान पाक पढ़े ऐं कुरान पाक ते अमल करण जी कोशिश करे, कुरान पाक ॿुधे ऐं कुरान पाक खे सम्झण जी कोशिश करे। जेकॾहिं तव्हां सां गॾिजी अल्लाह पाक जो कुरान ॿुधो ऐं उन ते अमल जी कोशिश कई त इंशा अल्लाह ताला तव्हां असांजा सभई मसइला हल थी वेंदा। अल्हम्दुलिल्लाह तमामु वॾो पिंडाल आहे, खुली जगह आहे, माण्हू जमात तमामु घणी आहे, पर अवां शायदि नवां आहियो अलाए छा दुरूद शरीफ़ पढ़ण जे लाइ तव्हांखे अर्ज़ु कजे थो त शायदि हिचकिचायो पिया, सोचो पिया, सभई कोन था पढ़ो। मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां दुरूद पढ़ो त मां तव्हांखे अर्ज़ु कंदो हलां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालहु अमन वालू पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो व इज़ अख़ज़ अल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमह सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिक़ुल लिमा मअकुम लतुमिनुन्न बिही व लतंसुरुन्नह क़ाल अअक़ररतुम व अख़ज़तुम अला ज़ालिकुम इसरी क़ालू अक़ररना क़ाल फशहदू व अना मअकुम मिनश शाहिदीन। व इज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन। अल्लाह ताला फरमाए तो ऐ मुंहिंजा प्यारा हबीब, ऐ मुंहिंजा प्यारा नबी, याद कर उन वाक़े खे जॾहिं अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात नबियन सगोरन खां पक्को वाइदो थे वरतो। जेतिरा भी मुफस्सिर मुतक़द्दिमीन यानी अॼु खां अॻे के 500 साल जा के 700 साल जा, पर के नबी पाक अलैहिस्सलाम जे ज़माने खां बाद जे वेझे दौर जा, उन्हनि सभिनी मुहक़्क़िक़ आलिमनि जंहिंजे मथां इत्तिफ़ाक़ आहे, उन्हनि बुज़ुर्गनि लिखियो आहे त व इज़ अख़ज़ल्लाह इते हिकिड़ो लफ़्ज़ मख़फ़ी आहे जंहिंजी माना थींदी सिंधी में त यादि कर ऐं उहो अरबी में लफ़्ज़ आहे उज़कुर जो। अल्लाह ताला फरमाए थो ऐं मुंहिंजा महबूब तूं यादि कर उहो वाक़ियो जॾहिं मां अल्लाह पाक नबियनि खां पे वाइदो वरितो। अल्हम्दुलिल्लाह सभई समझदार आहियो ऐं 7 पीढ़िया मुसलमान आहियो। काल टियों ॾिहाड़ो अवां कलमो भरे मुसलमान कोन थिया आहियो। अवां जा अब्बा, तव्हांजा ॾाॾा, तव्हांजा पड़ॾाॾा अल्हम्दुलिल्लाह ख़ानदाननि खां वठी करे मुसलमान आहियो। अवां असां सभिनी जो अक़ीदो आहे त अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात असांजे नबी खे आख़िरी नबी करे मोकिलियो आहे। इहो मुंहिंजो अक़ीदो आहे, तव्हांजो बि आहे। जंहिंजो अक़ीदो आहे सो हथ मथे खणे। जज़ाकल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो मा कान मुहम्मदुन अबा अहदिन मिर रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाहि व खातमन नबिय्यीन।
रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात हिन आयत सगोरी में इरशाद फरमायो त मुंहिंजो प्यारो महबूब मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहां मर्दन मां कहीं जो बाबो नाहे वलाकिर रसूल अल्लाह, बलको अल्लाह जो रसूल आ, पर खाली अल्लाह जो रसूल कोने को व खातमन नबिय्यीन, ऐं इहो प्यारो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आखिरी नबी आ, यानी अहिड़ो त आखिरी नबी आ जो जंहिं प्यारे हबीब पाक खां बाद में ॿिए कंहिं नबी जे अचण जी ज़रूरत क़यामत ताईं आहे ई कान का। जेकॾहिं को नबूअत जी दावा करे सो कूड़ो आहे, ऐं उन कूड़े नबी खे जेको मञे सो दज्जाल आहे, काफ़िर आहे, मुर्तदा, इस्लाम जे दायरे खां ॿाहिरि आहे। मुसलमाननि जो पूरे आलम इस्लाम जो मुतफ़क़ा तौर अक़ीदो आहे त असांजो नबी आख़िरी नबी आहे। ऐं ख़ुदि इन क़ुरान करीम जे आयत मुबारका जे रोशनी में नबी पाक जी ज़ात बाबरकात फरमाइनि था ला नबी अबादी, ॿुधी छॾियो मां मोहम्मद करीम जी ज़ात बाबरकात खां बाद में ॿियो को नबी आहे ई कोन को। हर दौर में नबी आया, हर ज़माने में नबी आया, हर दौर में नबियन पंहिंजे पंहिंजे उम्मतुनि खे तबलीग फरमाई, अल्लाह जो पैगाम पहुचायो। को ॻोठ जो नबी हो, को ज़िले जो नबी हो, को दिह जो नबी हो, को इलाइक़े जो नबी हो, पर एतिरा ॾिहाड़ा उन जे नबूअत जो सिलसिलो हलियो जेसी ताईं हो ज़ाहिरी हयातीअ में दुनिया में मौजूद हुयो। जॾहिं उहो नबी हिन दुनिया मां रहलत फरमाए वियो, उन जे नबूअत जो सिलसिलो बंदि थी वियो। पर कुर्बान वञा आमना जे लालता, जॾहिं अल्लाह ताला नबी करीम खे मोकिलियो त अल्लाह ताला इरशाद फरमायो तबारकल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा। अल्लाह ताला फरमाए तो बरकत वारी आज़ात मां रब्बुल आलमीन जी जंहिं फुरक़ान खे यानी क़ुरान मजीद खे नाज़िल कयो पंहिंजे ख़ासि बंदे ते, इन जे लाइ मूं नाज़िल फरमायो लियकून लिल आलमीन नज़ीरा। ॿ ज़मीर हल जे क़ुरान करीम ॾे वराइबो त बि माना सही आहे, इहो क़ुरान सॼे जहान जे लाइ नज़ीर थी अचे, पर जे सुहिणे नबी करीम जे लाइ चइजे त बि ॻाल्हि साॻी आहे। अल्लाह ताला फरमाए थो मां पंहिंजे महबूब खे सारे जहान जो नज़ीर बशीर नबी बनाए मोकिलियो आहे। महदूद वक़्त लाइ न, महदूद एरिया जे लाइ न। अवां तारीख़ पढ़ंदा हिकिड़े हिकिड़े टाइम ते ॿ टे नबी ॻोठनि में गॾु हा। इब्राहिम अलैहिस्सलाम साॻे ॻोठ में आ, इस्माईल अलैहिस्सलाम साॻे ज़माने साॻे ॻोठ में आ, इसहाक अलैहिस्सलाम साॻे ॻोठ ऐं साॻे ज़माने में आ, हज़रत लूत अलैहिस्सलाम साॻे ज़माने साॻे ॻोठ में आ। चार चार नबी, पंज पंज नबी हिकिड़े ॻोठ हिकिड़े एरिया जे अंदरि हुया। पर कुर्बान वञा रब्बुल आलमीन जे शान तां ओ मुसलमानो, तव्हां असांखे अल्लाह ताला उहो नबी अता फरमायो जो हिकिड़ो ई जवान सॼे जहान लाइ काफ़ी आ, ऐं क़यामत ताईं जे लाइ काफ़ी आ, क़यामत ताईं जे लाइ काफ़ी आ। अहिड़ो काफ़ी आहे जो उन मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जी नबूवत ऐं रिसालत ऐं शरीयत क़यामत ताईं इंशाअल्लाह ताला आहे। हाणे मां थोरो तव्हांखे तवजो ॾियारायां, मूंसां ॻाल्हाईंदा हलजो, मुंहिंजी ॻाल्हि सम्झंदा हलजो। तव्हांखे मां वाइज़ ॿुधाइण कोन आयो आहियां, मां तव्हांखे सबक़ पढ़ाइण आयो आहियां, उहो सबक़ यादि कजो। भेरा ॾियार ॿिया न भेरा, तो आउं तव्हांखे भेरो ॾियारे सबक़ पको कराईंदुसि, उनखे हंडाइण जी कोशिश कजो। इंशा अल्लाहुल अज़ीज़ फ़क़ीर जेका बि ॻाल्हि कंदो सा क़ुरान ऐं हदीस मंझां हूंदी, ॿाहिरि न हूंदी। हाणे इहो त मसइलो हल थी वियो न अदा त असांजो नबी चओ आख़िरी नबी, चओ चओ असांजो नबी, ऐं सभिनि नबियनि खां आख़िर में आयो, सभिनि नबियनि खां आख़िर में आयो। अच्छा इहो बि मसइलो ॿुधो त जॾहिं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जो ज़ुहूर थियो ज़ाहिरी तरह, जिस्मानी तरह, जीअं पाण करीम हिन ज़मीन ते तशरीफ़ फरमा थिया, उन टाइम ते को बि ज़ाहिरी जिस्मानी ज़िंदगीअ सां नबी मौजूद कोन हो। अगरचे अल्लाह जा नबी पंहिंजे मज़ारुनि में जेरा आहिनि ऐं जेरा रहंदा।
इब्ने माजा शरीफ जी हदीस पाक सियासता जे किताबन मां हिकड़ो सही किताब आ। नबी करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइन था नबीउल्लाह हय्युन व युरज़क़ु ऐ ईमान आण वारो अल्लाह के हिक अल्लाह मञण वारो मां नबी करीम के आखिरी नबी मञण वारो कुरान करीम के अल्लाह जो किताब मञण वारो बुधी छजो तव्हां जो अकीदो हुजण खपे त नबीउल्लाह हय्युन व युरज़क़ु अल्लाह जो नबी जेरो हुंदो आ खाली जेरो कोन हुंदो आ बल्कि अल्लाह जो नबी कब्र में रिज़्क रोज़ी भी खाईंदो आ। अल्लाह जो नबी चो जिंदा चो अल्लाह जो नबी जोर सां अल्लाह जो नबी व युरज़क़ु ऐं उनखे रिज़्क ॾिनो वेंदो आ। मता को सुभाणे तव्हांखे तानो हणे त इहा हदीस सही नाहे। खुद कुरान अल्लाह ताला फरमाए तो फलनुहयिन्नहु हयातन तय्यबह हे त ईमान वारन जी गाल आ मां त नबियन जी गाल तो कया। अल्लाह ताला ईमान वारन जे ला कुरान पाक में फरमायो आ त मन अमिल सालिहम मिन ज़करिन औ उनसा मर्द हुजे चाहे औरत हुजे माई हुजे चाहे नर हुजे जेकरे नेक अमल कंदो आ अल्लाह ताला फरमाइंदो आ ओजरी हिन जहान मां लाडाणो करे वेंदो आ कब्र जे अंदर पूरबो आ फलनुहयिन्नहु हयातन तय्यबह मां रब करीम जी ज़ात बाबरकात न मर्द औरत मोमिन मुसलमान के कब्र में पाक हयाती अता फरमाइंदो आया। इए खणी समझ थोड़ो तवज्जो कंदो त गाल सवली आ त जेको मोमिन आ उहो नबी जो उम्मती आ। अबा नबी जो गुलाम आ नबी जो उम्मती आ ऐं नबी जो पेरवकार आ पैरवी कंदड़ आ। तॾहिं त मोमिन थींदो न सही जे नबी जी गुलामी न कंदो पैरवी न कंदो त कीअं मोमिन सरबो। मोमिन आहे उहो जेको नबी पाक जी पैरवी करे। हाणे अंदाज़ो लगा जेको नबीअ जी पैरवी करे अमल चङा करे नबीअ जे गुलामीअ जे सदके हू जेरो ऐं को वरी मुला चवे त नबी मरी वियो केॾो अफ़सोस आ केॾो ज़ुल्म आ केॾो दीन सां धाड़ो आ केड़ी ठगी आ त जेको नबीअ ते ईमान आणे नबीअ जो मुरीद थे नबीअ जो गुलाम थे नबी जे पाक तरीक़े ते हले उहो त कब्र में अल्लाह जो कुरान चवे जेरो आ ऐं माण्हू वरी ॿिया चवनि त नबी मरी विया दा मोह सो छुटो मरण खां पोइ कुझु कोन्हे को इहो वॾी ज़्यादती आ इस्लाम सां ईमान सां कुरान सां धोखो आ। अल्लाह ताला शल सम्झ नसीब फरमाए कुरान ऐं हदीस जे रोशनी मां साबित आ त अल्लाह जो नबी जेरो आ। जो अल्लाह जो नबी अच्छा मां ॿियो दलील तव्हां के जा पोइ पंहिंजे मौज़ूअ ते पहुचां थो। ॿुधो अल्लाह ताला कुरान पाक में इरशाद फरमायो अला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउन वलाकिन ला तशउरून वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात। अल्लाह ताला फरमाए तो जेको भी शख्स अल्लाह जे दीन जे सरबुलंदीअ जे वास्ते दीन ख़ातिर शहीद थियो आ अल्लाह पाक कुरान में फरमाए तो वला तक़ूलू उनखे न चइजो त को मरी वियो आ बल अहया उन उहो अल्लाह जे दीन लाइ सिर वढाईंदड़ जेरो अथव। मौला कीअं जेरो आ ज़ाहिर में गुज़ारे वियो जनाज़ो पढ़ियो सेस निमाज़ पढ़ी सेस कफन ॾिनो सेस मथे सिर जेतिरी खॾ खई से 5-10 फुट हुनखे अंदर दफ़न करे मण मिटीअ जा वरायासे हथ कोन थो चोरे अख कोन थो चोरे रत जो दौरो बंद आ दिल जी हरकत बंद आ जिस्म हुन जो पीलो थियो आ इलाहुल आलमीन कीअं जीरो आ। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो वलाकिन ला तशउरून इहो तुंहिंजे सम्झ खां मथे आ अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। हयाती और ई मौत खे पैदा करण वारो मां रब्बुल आलमीन आहियां। तूं थो चवीं क़ब्र में आ तूं थो चवीं मिटीअ जा मण वरी विया तूं थो चवीं दिल जो दौरो बंद आ तूं थो चवीं नब्ज़ कम नथी करे। अल्लाह ताला फरमाए तो तुंहिंजी ॻाल्हि कान मञबी हयाती बि मां ख़ल्क़ी आ त मौत बि मां ख़ल्क़ियो आ कुरान भी मुंहिंजो आ ज़बान कलाम भी मुंहिंजो आ। मां थो चवां भली मण मिटीअ जा वरा पर क़ब्र में शहीद जेरो आ।
तंहिंजे करे तुंहिंजे ज़ुबान ते मोहर लॻणु खपे। चुप, ख़बरदार, ईअं न चइजांइ त को शहीद मरियो आहे। ला तक़ूलू न चइजो, ज़बान बंदि कयो, मथां चवंदा हुजो त को शहीद मरियो आहे। साईं ठीकु आहे, ॾाढे जे लठ खे ॿ मथा कोन था चऊं, रब से मनो थो करे त न चओ, कोन था चऊं, पर दिल में त आहे न साईं त वीचारो जहान छॾे वियो, मुंडी कपजी वई, ज़ख़्म लॻा, आंड्रा निकिरी पिया, ॿाहूं वढिजी वियूं, ज़ख़्मनि में चूर थी वियो, जहान छॾे वियो, दम परवास थी वियो, क़बर में पूरे आया हूं, चुरे ई कोन थो, उथलाइण पुथलाइण लाइ जेरा मुआ मंझि मुक़ाम सिकनि सलामनि खे। हाणे इहो वीचारो असांजे हथां, रब चयो आहे न चओ, कोन था चऊं, पर दिल में त आहे त गुज़ारे वियो आहे, मरी वियो आहे। अल्लाह ताला ॿी आयत नाज़िल फरमाई, वला तहसबन्नल्लज़ीना क़ुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून फरिहीन बिमा आताहुमुल्लाहु मिन फज़लिही। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, जहिड़े तरीक़े सां मां रब करीम जी ज़ात बाबरकात अवां जे ज़बान ते मोहर हणी छॾी आहे त शहीद खे मुअल्लो न चओ, अहिड़े तरीक़े सां मां मनो थो कयांव त ज़ुबान सां त न चओ, पर दिल में बि न भायो त मरी विया आहिनि। अवां जी ज़बान बि चवे त जेरो आहे, अवां जी दिल बि चवे त। अल्लाह से फरमाए तो फरहीन बिमा आताहुमुल्लाहु मिन फज़लिही, उन शहीदन के अल्लाह ताला पंहिंजे फज़ल ऐं करम सां रिज़्क़ रोज़ी अता फरमाईंदो आहे। उहे अल्लाह जो रिज़्क़ रोज़ी खाई ख़ुशि थींदा आहिनि। अव्हां खे सम्झ में न ईंदी ॻाल्हि, छो त इहो अल्लाह जो मामिलो आहे, अल्लाह ॼाणे, अल्लाह जो बंदो ॼाणे। पंहिंजे मथां इहो फ़र्ज़ आहे क़ुरान पाक जे रोशनी में त शहीद खे चऊं त जेरो आहे। हाणे शहीद केरु आहे? जेको अल्लाह जे नबीअ जे आंदल दीन जे मथां सिर वढाए। जागो था अलाए निंड अथव? जागो था, पर आयो शायदि अल्हड़ नवां हो। मूंखे त कई साल गुज़री विया आहिनि, हिन इलाइक़े में मां न आयो आहियां। हे अलाए कंहिं ख़ुदा जे मर्द हिमत कई आहे जो तव्हांजो दीदार दरवेशनि जो थियो आहे। सोचींदा हलजो, तवजो कंदा हलजो, गौर सां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधंदा हलजो, हेॾे सरा ख़्याल सां ॿुधजो ॻाल्हि मुंहिंजी। मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़, शहीद केरु आहे? केरु आहे? केरु आहे? जेरो त आहे, पर आहे केरु? जेको बिजली जे थंभे तां फाहो खाई मरे सो शहीद, पाणीअ जे वारे ते लॻे सो सोटो उहो शहीद। हा साईं, कंहिंजी चोरी पियो करे हणे सो को चेल में कुहाड़ी ॿ धमुड़स शहीद। हा न साईं, पर आओ देरो लुटे इहो शहीद न। सोहणा, शहादत जो मनसब अल्लाह ताला अता कंदो आहे, ऐं उन शहादत जो मक़ाम ऐं मंज़िल वॾी ॻाल्हि आहे। शहादत जा तमामु घणा अक़साम आहिनि, मां उन्हनि अक़सामनि ॾे कोन थो वञा, पर जेका शहादत कुबरा, असल जेका वॾे खां वॾी का शहादत आहे, उन शहादत जो तव्हां ॾियारो मां ज़िक्र कंदुसि त शहादत उनखे चइबो आहे जेका दीन जे इज़त ऐं नामूस जे लाइ, दीन जे इज़त बचाइण लाइ, दीन जे इज़त जे लाइ, दीन जे मथां सिर ॾियण जे लाइ माण्हू पंहिंजो सिर वढाए। का दुनियावी लालच न हुजे, सिर्फ़ इहा लालच हुजे त अल्लाह जो कलमो बुलंद करणो आहे। इलाए कलमतिल्लाह तआला, अल्लाह जे कलमे जे बुलंदीअ जे लाइ दीन जे ख़ातिर सिर वढाए, उहो आहे शहीद। ऐं उनखे अल्लाह ताला जेरो चयो आहे, अहिड़ो जेरो चयो आहे जो असांजे ज़ुबान ते ख़ुदा मोहर हई त मुअल्लो न चइजो, ऐं दिलि खे बि ख़ुदा सम्झायो त मुअल्लो न भाइजो। अव्हां दिलि सां बि चओ त जेरो आहे, अव्हां जी ज़ुबान बि चवे त जेरो आहे। उहो बानो जेको अल्लाह जे रज़ा ख़ातिर सिर ख़ुदा जे राह में दीन जे ख़ातिर सिर वढाए छॾे। हाणे मां तव्हां खां पुछां थो त दीन अल्लाह वटां केरु आणींदो आहे? चओ अल्लाह जो नबी या रसूल। केरु आणींदो आहे बा? अल्लाह जो नबी या अल्लाह ताला जो रसूल। हाणे अल्लाह जे नबी, अल्लाह जे रसूल जेको दीन असांखे आणे ॾिनो, ऐं उन दीन तां जंहिं बि जान कुर्बान कई सो जेरो। अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रदीतु लकुमुल इस्लाम दीना। अल्लाह ताला हज्जतुल वदा जे टाइम ते नबी करीम जे मथां इहा आयत मुबारका नाज़िल फरमाई, या रसूल अल्लाह, अव्हां जो दीन मां रब्बुल आलमीन मुकम्मिल करे छॾियो आहे। उहो कामिल दीन, मुकम्मिल दीन असांजे नबी करीम आंदो, उन नबीअ जे आंदल दीन जे लाइ जंहिं सिर वढायो उहो शहीद आहे, ऐं शहीद जेरो आहे। अड़े जेको नबीअ जे दीन तां सिर वढाए सो जेरो
ऐं पाण नबी वरी तव्हां त कोन था चओ पर निभागा चवनि था। अवां इंशाअल्लाह ताला कोन चवंदो, चो खुदा बचाए, चो खुदा बचाए। मैं भी एक दिन मर करके मिट्टी में मिल जाऊंगा। मां भी हिकिड़े ॾींहुं नऊज़ बिल्लाह नबी ते बि इल्ज़ाम, मां भी हिकिड़े ॾींहुं मरी मिट्टी थी वेंदुसि। पर मुंहिंजा दोस्त अदीज़ इहा ॻाल्हि क़ुर क़बूल नथो करे, हदीस क़बूल नथी करे, मुस्लमान जो ईमान क़बूल नथो करे। असांजो अक़ीदो आहे त क़ुर पाक ॿुधाए थो त मोमिन बि जेरा, हुनखे ख़ुदा पाक हयाती ॾींदो आहे। अलाह जो क़ुर फरमाए थो शहीद बि जेरा। पर अलाह ताला जे पाक क़ुर ऐं हदीस जे रोशनी मां असांजो इहो अक़ीदो ईमान आहे। ख़ुदि नबी से फरमाइनि था नबीयुल्लाह हय्युन, मञणो पवंदो ईमान जे ॻाल्हियुनि में इहा ॻाल्हि शामिल आहे। ईमान याद में यह गाल साबित आ त अल्लाह जा नबी जेरा, चो अल्लाह जा नबी। हाणे मसइलो समझ में तव्हां खे ईंदो, हेॾे तवजो कयो। जॾहिं असांजो महबूब नबी आयो तॾहिं ज़ाहिरी हयातीअ में को नबी मौजूद हुयो? ॾाढे चओ, अञा ॾाढे चओ। ऐं ॿोड़ो कोन आया, पर मां वाइदो कयो आहे न त सबक़ पको करायां। जॾहिं आमना जो लाल अचे थो, जॾहिं इमामुल अंबिया तशरीफ़ फरमा थे थो, जॾहिं हुज़ूर जी आमद थिए थी, उन टाइम ते असांखे तारीख़ ॿुधाए थी, हदीस ॿुधाए थी, किताब ॿुधाइनि था त को बि नबी ज़ाहिरी जिस्म सां ज़मीन जे तख़्ते ते मौजूद कोन हो। जेके बि नबी हुआ सभु वफ़ात फरमाए विया हुआ ऐं क़ब्रुनि में ज़िंदह हुआ। हिकिड़ो नबी हो ईसा अलैहिस्सलाम, बर रफ़अहुल्लाहु इलैहि, जंहिंखे अल्लाह तबारक व तआला ज़मीन तां खणाए आसमान ते ज़िंदह विहारे छॾियो हो। जेको अॼु बि ज़िंदह आहे, चओ अॼु बि ज़िंदह। कादियानी चवंदा आहिनि, मिर्ज़ाई चवंदा आहिनि त न उहो मरी वियो आहे। माअज़ल्लाह सुम्मा माअज़ल्लाह। बुखारी शरीफ जी हदीस पाक आहे जंहिंमें नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत ईसा अला नबीना व अलैहिस्सलातु वस्सलाम जे बारे में वज़ाहत सां ॿुधायो आहे त ईसा अलैहिस्सलाम ईंदो जेरो आहे, दुनिया ते अची पंहिंजा दोस्तो अदीज़ो नबी करीम जे दीन जी तबलीग कंदो, पंहिंजी नबूवत कोन आणींदो। ईअं सम्झो त रसूलुल्लाह जे दीन जो मुबल्लिग़ बणिजी ईंदो। ऐं कन हदीसुनि में, कन रिवायतुनि में ईअं बि ईंदो आहे त दुनिया ते अची शादी बि कंदो, शादी करण खां पोइ साहिब औलाद बि थींदो, साहिब औलाद थियण खां पोइ 40 साल ज़िंदह रहंदो, उन खां पोइ वफ़ात कंदो ऐं वफ़ात करण खां पोइ हदीस जे रोशनी में इहा त रसूलुल्लाह सां गॾु रोज़े में दफ़न बि थींदो। हाणे मुॾे तव्हां निहारियो, तव्हां इहा ॻाल्हि सम्झी वियो त जॾहिं हुज़ूर पे आया तॾहिं को बि नबी ज़ाहिरी तरह दुनिया में मौजूद कोन हो। हाणे मां तव्हां खां पुछां थो, अल्लाह ताला फरमाए थो व इज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन, अल्लाह ताला नबियनि खां वाइदो थो वठे। कहिड़ो? लमा आतईतुकुम मिन किताबिन व हिकमह, ऐ नबियो जॾहिं तव्हां रब करीम जी ज़ात बाबरकात तव्हांखे किताब, हिकमत, नबूवत, रिसालत ऐं शरीयत ॾींदुसि, पर पोइ सुम्म जाअकुम रसूलुम मुसद्दिक़ुल लिमा मअकुम, पोइ तव्हां वटि हिकिड़ो अल्लाह जो रसूल ईंदो, अहिड़ो रसूल ईंदो जेको तव्हांजी बि ताईद कंदो, अव्हांजे किताबनि जी ताईद कंदो, अव्हांजे शरीयत जी ताईद कंदो। ऐं मुॾे तव्हां निहारियो, तव्हां इहा ॻाल्हि सम्झी वियो त जॾहिं हुज़ूर पे आया तॾहिं को बि नबी ज़ाहिरी तरह दुनिया में मौजूद कोन हो। हाणे मां तव्हां खां पुछां थो, अल्लाह ताला फरमाए थो व इज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन, अल्लाह ताला नबियनि खां वाइदो थो वठे। कहिड़ो? लमा आतईतुकुम मिन किताबिन व हिकमह, ऐ नबियो जॾहिं तव्हां रब करीम जी ज़ात बाबरकात तव्हांखे किताब, हिकमत, नबूवत, रिसालत ऐं शरीयत ॾींदुसि, पर पोइ सुम्म जाअकुम रसूलुम मुसद्दिक़ुल लिमा मअकुम, पोइ तव्हां वटि हिकिड़ो अल्लाह जो रसूल ईंदो, अहिड़ो रसूल ईंदो जेको तव्हांजी बि ताईद कंदो, अव्हांजे किताबनि जी ताईद कंदो, अव्हांजे शरीयत जी ताईद कंदो। तव्हां खां पोइ ईंदो, ऐं नबियो जॾहिं उहो तव्हां वटि अचे, अल्लाह ताला फरमाए थो लतुमिनुन बिही व
वला तंसुरुन्नह, मां रब तव्हां खे हुकुम थो कयां त उन मुंहिंजे नबीअ ते अव्हां नबीअ ईमान बि आणिजो, उन जा मददगार बि थिजो। केर थो फरमाए? हाला जी जमात बची वई आहे। ओ मुंहिंजा सोना, अल्लाह से फरमाए तो नबी आओ, तव्हांखे नबूवत रिसालत किताब शरीयत सभु कुझु ॾींदुसि, पर सुंभ पोइ तव्हां खां पोइ पिछाड़ी में जाकुम तव्हां वटि ईंदो रसूलुन, वॾे शान वारो रसूल। कहिड़ो रसूल? मुसद्दिकुल लिमा माकुम, जेको तव्हांजे किताबनि शरीयतुनि जी, अव्हांजे मौक़फ़ जी, अव्हांजे अक़ीदनि जी अची ताईद कंदो। पोइ साईं छा कयूं, असांजे मथां कहिड़ी ड्यूटी आहे? लतुमिनुन बिही, मां रब चवांव थो उन ते ज़रूर ईमान आणिजो। वल तंसुरुन्नह, रुगो ईमान न बल्कि हुन जा मददगार बि थी पइजो। अदा हाणे जॾहिं हुज़ूर आया तॾहिं को बि नबी ज़ाहिरी तरह मौजूद कोन हो। हिकु ॻाल्हि, ऐं भला अल्लाह पाक जे इहा इल्म में ॻाल्हि हुई या न त जॾहिं आमना जो लाल ईंदो तॾहिं को बि नबी ज़ाहिरी तरह मौजूद, इहा अल्लाह जे इल्म में हुई या नऊज़ बिल्लाह, ख़ुदा खां वेसारो थियो। मूंखे को दोस्त चवे, साईं मौलवी साहब अव्वल छछर जे ॻोठ पाण गॾिजी हलंदासूं, तूं हेॾो हालल खां अचजांइ, आउं हेॾो सकरड़ खां ईंदुसि, पोइ जे आउं अॻे आयुसि त आउं बीठो हूंदुसि सईदाबाद वारे मोड़ ते, पर जे तव्हीं अॻ में अचो त अव्हीं बीठा हुजजो, मुंहिंजो इंतज़ारु कजो, न त आउं तव्हांजो इंतज़ारु कंदुसि। जेको बि अॻ में अचे उहो हिक ॿिए जो इंतज़ारु करे पोइ पाण अॻिते गॾिजी हलंदासूं। इहो तॾहिं चइबो आहे जॾहिं मूंखे ख़बर कान्हे, छो त मां आलिमुल ग़ैब न आहियां, मूंखे ख़बर कान्हे त इहो मौलवी साहब सकरण वारो कॾहिं ईंदो। हाणे जॾहिं अचे मूंखे इंतज़ारु करिणो आहे। न को सकरण वारे मौलवी साहब खे ख़बर आहे त मुफ़्ती साहब कॾहिं ईंदो, उनखे बि ग़ैब जी ख़बर कान्हे, उहो बि मुंहिंजो इंतज़ारु कंदे, जे हू अॻे आयो त हू इंतज़ारु करे, जे आउं अॻे आया त हू मूंखे इंतज़ारु करिणो आहे। इहो इन्ही जे करे जॾहिं असां ॿिन्हीअ खे टाइम जी ख़बर कान्हे ला कॾहिं पहुचंदासीं। माण्हू घरों निकितो, फलाणे टाइम ते पहुचंदुसि, कई रुकावटूं आहिनि, गाॾी जो तेल खपी वियो, गाॾी जो टायर पंचर थी पियो, गाॾी जो पटो भॼी पियो, गाॾी जी वायर ख़राबु थी वई, टाइम सोचे हलियासूं पर विच ते कमु ख़राबु थी वियो, टाइम ते कोन पहुतासूं। हाणे मौलवी साहब मुंहिंजो अॻु में आयो आहे त इंतज़ारु कंदो, जे आउं आयो आहियां त आउं इंतज़ारु कंदुसि। ॿिन्हीअ खे ख़बर कान्हे कहिड़े टाइम पहुचबो। हाणे ॿई हिक ॿिए जो बीठा था इंतज़ारु कयूं। हाणे हेॾे निहारियो, अल्लाह पाक जी ज़ात त आलिमुल ग़ैब आहे या न? आलिमुल ग़ैब वश्शहादह हुवर रहमानुर रहीम। अल्लाह ताला आलिमुल ग़ैब आहे। चो अल्लाह ताला उनखे त ख़बर आहे न त जॾहिं महबूब नबी ईंदो तॾहिं ईसा कोन हूंदो, हज़रत मूसा कोन हूंदो, हज़रत दाऊद कोन हूंदो, हज़रत सुलेमान कोन हूंदो, हज़रत यहया नबी कोन हूंदो, हज़रत हारून नबी कोन हूंदो, हज़रत प्यारो यूसुफ अलैहिस्सलाम कोन हूंदो, हज़रत शीस शुएब अलैहिस्सलाम कोन हूंदा, हज़रत नूह ऐं आदम कोन हूंदा। अहिड़े तरीक़े सां आदम खां वठी ईसा ताईं अल्लाह पाक आलिमुल ग़ैब आहे, ख़ुदा खे सभु ख़बर आहे। पक्का त जॾहिं नबी पाक ईंदो तॾहिं को बि नबी कोन हूंदो। इहो मुंहिंजो अक़ीदो आहे या तव्हांजो बि अक़ीदो आहे? अल्लाह से खे ख़बर हुई न, अल्लाह खे मालूम आहे न, अल्लाह जो इल्मु क़दीम हुयो न, अल्लाह जो क़दीम इल्मु आहे न। उन क़दीम इल्म में ख़ुदा खे ख़बर आहे त जॾहिं हुज़ूर खे मां मोकिलींदुसि, आमना जे लाल खे मोकिलींदुसि, त को बि नबी कोन हूंदो, सभु नबी जहान छॾे विया हूंदा। पोइ भली पंहिंजे क़ब्रुनि में जेरा हुजनि, उहा ॿी ॻाल्हि आहे, पर ज़मीन ते नबी कोन हूंदा। हाणे जॾहिं अल्लाह साईं खे ख़बर आहे, अल्लाह साईं खे मालूम आहे, अल्लाह साईं जो इल्मु आहे त को बि नबी दुनिया जे तख़्ते ते कोन हूंदो। अदा बीड़ी बंदि करे यार सॼण सोणा, बीड़ी न छिक सॼण। अल्लाह रसूल वधावई, क़ुरान ॿुधण आयो आहे। अॼोके दिहाड़े ते मिड़ई 2-3 मिंट मवालनि खे सब्र करणु खपे।
पर आहे मवालण सां बि वयल वधीक यार कोन थो चवां न त मूंखे चवणु घणो ईंदो आहे कुझु हया कयो कुझु अदब कयो हिकु वॾेर की महफ़िल कान्हे अलाह रसूल जो ज़िक्र पियो हले क़ुर पाक पियो हले हिन जॻह ते वेहणु त मथे जो घाड़ो बि न खपे अदब सां वेहजे अलाह जो क़ुर ॿुधजे हंढाइजे हाणे तुंहिंजे लेखे हिते बि मां शायदि कंहिं वॾेरे जे उताक में वेठो आहियां जीअं कश हणंदो आहियां हिते वेठो हणां महिरबानी नाराज़ न थिजां मुड़ी वञ ॿ टे मिंट सब्र कर जे थको आहे त जल्दी छॾींदोसां अलाह सीशल तुंहिंजा असांजा बेड़ा पार करे दुरूद मुंहिंजे हबीब ते पढ़ त मां ॻाल्हि पूरी कयां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि तवज्जो आहे या न आहे अदा अल्लाह साईं खे ख़बर आहे चओ अल्लाह साईं खे कहिड़ी त जॾहिं मुंहिंजो महबूब नबी ईंदो तॾहिं ज़ाहिरी तरह को बि नबी मौजूद चओ मौजूद जॾहिं अल्लाह साईं खे पक्का ख़बर आहे आलिमुल ग़ैब आहे त उहे नबी जहान छॾे विया हूंदा मुंहिंजो नबी जॾहिं रूह ज़मीन ते हूंदो त अकेलो हूंदो पोइ उन्हनि खे छो थो चवे लतुमिनुन बिही वल तंसुरुन्नह अचेव त ईमान बि आणिजोसि अचेव त हुन जे मददगार बि थिजो छा नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक ख़ुदा खे शक हो छा इहो मसइलो मूंखे सईदाबाद जा मौलवी सम्झायो हाला जा मौलवी सम्झायो नवाब शाह जा मौलवी सम्झायो पूरे पाकिस्तान जे मौलनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त महिरबानी करे बा अदब बा मुलाहिज़ा अकुल खे सोचे सम्झी जवाब ॾियो जॾहिं रब आलमुल ग़ैब आहे ख़ुदा खे ख़बर आहे त नबी सभु हलिया विया हूंदा को नबी मौजूद ई कोन हूंदो पंहिंजे क़ब्रुनि में हूंदा ज़मीन ते को बि नबी कोन हूंदो ऐं अल्लाह सी फरमाए थो त मुंहिंजो नबी अचेव त हुन ते ईमान आणिजो जॾहिं ख़ुदा खे ख़बर आहे त हूंदा ई कोन पोइ हुन खां ईमान आणण जी पक कीअं थो वठे सम्झायो अब मुंहिंजी ॻाल्हि जाइज़ आहे न जाइज़ आहे ऐं सही थो चवां ग़लति थो चवां जॾहिं मूंखे शक पवे त आउं त चई सघां थो रब्बुल आलमीन जो त ग़ैब जो इल्मु मुंहिंजा दा क़दीम इल्मु आहे हो त ग़ैब जो ख़ालिक़ आहे ग़ैब जो मालिक आहे ग़ैब हुन जी सिफ़त आहे उहो रब करीम जी ज़ात बाबरकात कीअं थो चवे जॾहिं नबी आहिनि बि कोन पोइ कीअं पियो चए त अचेव त ईमान आणिजोसि छा ख़ुदा खे बि शक हो जा ज़िंदा त मां बि चवां थो पर ज़िंदा किथे आहिनि चओ मज़ारुनि में ज़िंदा किथे आहिनि ॿाहिरि ज़मीन ते त कोन्हनि जो नबी साईं ते ज़ाहिरी ईमान आणण कीअं लतो मिनुन लाम हर्फ़ ताक़ीद जो अॻिते नून सकीले जो लतो मिनुन ज़रूर बिल ज़रूर नबी ते ईमान आणिजो वल तंसुरुन्नह ऐं ज़रूर ज़रूर हुन जी मदद कजो आख़िर कीअं आहे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मां हाणे तोखे खोले ॿुधायां ज़ाहिर करे ॿुधायां वज़ाहत सां ॿुधायां क़ुर ऐं हदीस जे रोशनी में इंशा अल्लाह ताला तुंहिंजो ईमान ठरी पवंदो तुंहिंजो अक़ीदो मज़बूत थी पवंदो जंहिंजो ईमान ठरंदो तंहिंजो ॿेड़ो मदीने तरंदो अल्लाह अकबर या रसूल अल्लाह हाणे नारनि खे रोकियो टाइम ज़ाया थींदो ॾाढो क़ीमती टाइम आहे हिन जो क़दुरु कयो अदा ॻाल्हि असल में ही आहे फेलुल हकीम ला यखलू अनिल हिकमह हकीम रब करीम जो को बि फेल हिकमत खां ख़ाली न आहे ज़ाहिरी तरह इहा ॻाल्हि जेका ज़ाहिरी तरह मां तव्हांजे आॾो कई आहे त को नबी कोन हो पर अल्लाह ताला फरमाए थो लतुमिनुन बिही वल तंसुरुन्नह उन जा आलिमन सगोरन मुहद्दिसन सगोरन मुफस्सिरीन इकराम ब जवाब लिखिया आहिनि पहिरो जवाब बि ॿुधायां थो ॿियो जवाब बि ॿुधायां थो ॿिन्हीअ खे हंढाइजां पहिरो जवाब ही आहे त जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात मेराज ते पे विया बुखारी शरीफ जी हदीस पाक आहे हबीब करीम जी ज़ात बाबरकात बैतुल मक़दस में अल्लाह जे नबियनि खे निमाज़ पढ़ाई आहे सभु जो सभु नबी मुंहिंजे मुहम्मद करीम जे पोयां ज़ाहिर में निमाज़ पढ़ी रहिया हुआ इन में कंहिंखे इख़्तिलाफ़ कोन्हे सभिनि नबियनि निमाज़ पढ़ी नबी साईं जे पुठियां ॾाढे ॻाल्हायो उलमा खां ॿुधो अथव न या मूंखां था नईअ में ॿुधो अॻे बि ॿुधो अथव
सवा लख नबियन खां, छो तो खुद नबी पाक अलैहिस्सलाम जी बुखारी शरीफ जी जेका बाबुल महराज वारी हदीस आहे उन में नबी पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमायो आहे त आदम खां वठी करे ईसा अलैहिस्सलाम ताईं मां बैतुल मक़दस में पहुतुसि त मूंखां अॻे ई सभु नबी मौजूद हुया। मज़ेदार ॻाल्हि आहे उन्हीं हदीस मेराज जा ही भी लफ्ज़ हन, मररतु बिक़ब्र मूसा रअयतु मूसा क़ाइमन युसल्ली फी क़ब्रिही। हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात इहे भी फरमाइनि था पिया त मूं पंहिंजे सवारी तां अची रहियो आहियां, हज़रत मूसा अलैहिस्सलाम वारी क़ब्र वटां मां अची लंघियुसि। सरकार फरमाइनि था मां ॾिठो मूसा खे त क़ब्र जे अंदरि नमाज़ पढ़ी रहियो हो। रअय तो मूसा के मूं ॾिठो क़ाइमन बीठो हो, युसल्ली नमाज़ पढ़ी रहियो हो, फी क़ब्रिही पंहिंजे क़ब्र में। इन मां ॿ टे मसइला ज़ाहिर थिया। हिकिड़ो त मसइलो इहो ज़ाहिर थियो जेके चवनि था त नबी खे हिन भित जे पोयां जी ख़बर नाहे, उहे बेवकूफ़ हन, जाहिल हन, क़ुरान हदीस खे कोन था ॼाणनि। भित हूंदी आहे फुट 2 फुट वधि में वधि, क़ब्र 5-10 फुट हूंदी आहे। क़ुर्बान नबी तां ज़मीन जे मथां बीठो आहे, पर क़ब्र जे अंदरि ख़ुदा जो नबी ॾिसे थो पियो त मूसा नमाज़ पढ़ी रहियो आहे। मालूम थियो त अल्लाह जे नबीअ जे निगाह जे आॾो भित दीवार क़ब्र मिट्टी जबल पहाड़ रुकावट न हूंदो आहे। अल्लाह ताला जे नबीअ जो इहो मौजज़ो हूंदो आहे। जे बतौर मौजज़ा अल्लाह ताला पंहिंजे नबीअ खे इहा शइ ॾेखारे त अल्लाह ताला पंहिंजे कुदरत ते क़ादिर आहे। तव्हांजो कहिड़ो अक़ीदो अल्लाह क़ादिर आहे या न आहे? हाणे नबी पाक फरमाइनि था क़ाइमन युसल्ली फी क़ब्रिही, मूसा अलैहिस्सलाम क़ब्र में नमाज़ पियो पढ़े। हेॾे तवजो कयो त नमाज़ जेरा पढ़ंदा आहिनि या मुअल? ॾाढे 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 केरु पढ़ंदा आहिनि? मुअल। तव्हां जेरा हो मरी विया आहियो, घणा पढ़ंदा हो? माशाअल्लाह माशाअल्लाह। माना जेके नथा पढ़नि से जेरा न आहिनि। तव्हां पाण फ़ैसिलो कयो न त जेरा पढ़ंदा आहिनि, मुआ कोन पढ़ंदा आहिनि। तॾहिं माना तव्हां जेके नथा पढ़ो अदड़ा शायदि पाण खे मुअल था भायो। अल्लाह से इंशाअल्लाह तव्हांजी हयाती में बरकत विझे। चओ आमीन। नमाज़ पढ़ो, नमाज़ पढ़ो। मुसलमानों, नमाज ईमान जो हिस्सो आहे, ईमान जी निशानी आहे, ईमान जो थंब आहे, इस्लाम जो रुकन आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा हुआ नमाज़ मां मुहम्मद करीम जे अखियुनि जो ठार आहे। एतिरे क़दुरु साईं फरमाईंदा आहिनि मूंखे का परेशानी थींदी आहे त मां उन परेशानी जे टाइम ते ताज़ो वज़ू करे वक़्ती नमाज़ जो टाइम हूंदो आहे त फ़र्ज़ नमाज़ पढ़ंदो आहियां। जे फ़र्ज़ी नमाज़ जो टाइम न हूंदो आहे ऐं मकरूह वक़्तु न हूंदो आहे त नफ़ली नमाज़ पढ़ी दुआ घुरंदो आहियां, मुंहिंजी सभु मुश्किल आसान थी वेंदी आहे। नमाज़ एॾी बरकत वारी इबादत आहे। इहो मोमिन जो महराज आहे। अल्लाह ताला मेराज वारी रात उम्मत जे लाइ हुज़ूर खे तोहफ़ो ॾिनो हो। इन तोहफ़े खे अखियुनि ते रखजां, इहा नमाज़ पढ़जां, नमाज़ी थी ॾेखार, इंशाअल्लाह ताला तुंहिंजा सभई मसइला हल थी वेंदा। अॻिते हलो, उन साॻी हदीस पाक में नबी पाक जी ज़ात इरशाद फरमाइनि था त मुंहिंजी सवारी, चओ सुभान अल्लाह, जंहिं ते हुज़ूर सवार आहे उहो छा हो? बुर्राक। अबा छा हो? सईदाबाद जो टांगो न हो, अवल छछर जे ॻोठ जो घोड़ो न हो, शाहपुर चाकर जो डडो न हो जो लगाम खां छिक त शीख छॾ त कंदबर। के घोड़ा कॾहिं मुंहुं चढ़िया हूंदई, लगाम खे छिक त ॿिन्ही पेरनि ते उभो बीठो आहे, वरी खणी ढरो कर त पोयां ॿई पुस्त पियो ठोकींदो। हे तुआरो मुआरो घोड़ो कोन्हे, रसूलुल्लाह जी सवारी बुर्राक आहे। चओ सुभान अल्लाह। यदउल हाफ़िरत इला मुंतहा नज़र, हुन जी रफ़्तार स्पीड एतिरी वेकिरी ही जो हुन जी जाथे नज़र पई खुटे उन जाइ ते विख पियो रखे। ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात फरमाइनि था त जबलनि मां, पहाड़नि मां, दरियाहनि मां, ज़मीननि मां, रस्तनि मां, हेठाहिनि मां, नशेब मां, फराज़ मां, जिथां बि आयो पे हिकु जहिड़ो आयो पे। इहो कीअं साईं हिकु जहिड़ो आयो पे? असां उठ ते चढ़ंदा आहियूं, मथे चढ़ंदो आहे दड़े ते त पोइ हीअं मथे वेंदो आहे हलंदो, ऐं सवार पोइते थींदो वेंदो आहे, वरी जंहिं महिल हेठि लहंदो आहे त झुकंदो माण्हू वेंदो आहे, ऐं घोड़ो या उठ हेठि थींदो वेंदो आहे।
महबूब से फरमाइन था मुझी एड़ी सवारी कान ही हिक जेड़ी ही कियां या रसूल अल्लाह पाण फरमाइन था जडे मुझी सवारी हली पे जे करे को सामो पहाड़ पे अची वयो जबल पे अची वयो तो हुन जा अग्या पैर स्प्रिंगन वांगुर पाण ही पाण छोटा पे थी वया ऐं पोया पैर हुन जा वड्डा पे थी वया मुखे लोडो ही कोन पे आयो पर जे अॻिते मां हलुस वरी खड्डा अची वई त पाण ई पाण हुन जा पैर अॻियां स्प्रिंगन वांगुरु हेठि लही पे वया वॾा थी पे वया ऐं पोयां पैर नंढा थी पे वया हुज़ूर फरमाइनि था जीअं माण्हू हिंदोरे ते वेठो हूंदो आहे मूंखे लोडो ई कोन पे आयो मौलवी खे चओ मौलवी तुंहिंजी सवारी हुज़ूर जे सवारी जहिड़ी कान्हे तूं नबी जहिड़ो किथां थींदे आहे या नाहे अदा मौलवी साहब जी सवारी रसूलुल्लाह जे सवारी जहिड़ी न आहे त पोइ मौलवी साहब तूं नबी पाक जहिड़ो किथां थींदे कुझु अदब कर कुझु हया कर ॿियो नबी कोन्हे तुंहिंजो बि आहे मुंहिंजो बि आहे मां को इहो कोन थो चवां रुगो मुंहिंजो कंट्रोल आहे न तूं बि नबी साईं जो उम्मती आहे मां बि नबी साईं जो उम्मती आहे तो बि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चयो आहे मां बि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चयो आहे कुझु हया कर पंहिंजे नबीअ खे पाण जहिड़ो न चओ तू थाने जे सूबेदार खे त चई ॾेखार सूबेदार जहिड़ो तूं तहिड़ो मां 110 में त चालानो कराई कंहिं वॾेरे पाड़े वारे खे चओ वॾेरा जहिड़ो तूं तहिड़ो मां ॾींहं जा तारा ॾेखारे छॾई बाक़ी तोखे हया कोन थो चइजो महबूब करीम जे मथां कलमो बि भरी ऐं चई असां जहिड़ो आहे अलाह जो कसम आहे मां तव्हांखे साबित करे थो ॾियां असां जहिड़ो त कोन्हे पर 1.25 लख नबीअ जहिड़ो बि कोन्हे अल्लाह ताला नबी करीम जो 1.25 लख नबियनि खां शान बि मथे कयो ख़ैर हबीब फरमाइनि था मुंहिंजी सवारी अख छिंभ में 100,000 किलोमीटरनि जे मुफ़ासिले सां स्पीड सां हली रही आहे मां हलंदे हलंदे मूसा खे क़ब्र में निमाज़ पढ़ंदे ॾिठो साईं फरमाइनि था सेकंड ई कोन गुज़रियो बैतुल मक़दस पहुचा त मूसा मां खां अॻु ई बीठो आहे हाणे हिकिड़ो मसइलो अव्वल छछर वारा ॿुधायो भला ॻोठ जो नालो आहे अव्वल छछर छा आहे नालो आहे अव्वल भला आख़िर छछर बि आहे छा को अव्वल आख़िर थींदो आहे न साईं ईअं त न आहे न साईं 2-3 नाला पढ़ियासीं पर मां सम्झां थो आख़िर को बि कोन्हे हाणे हेॾे तवजो कयो सोना मुंहिंजा जड़ा भाउ मुस्लमान अज़ीज़ मसइलो मूंखे इहो ॿुधाए त साईं फरमायो त रअयतु मूसा क़ाइमन युसल्ली फी क़ब्रिही मां मूसा खे क़ब्र में बीठे निमाज़ पढ़ंदे ॾिठो ऐं बीठे छॾियुमि मां पहुतुसि त मूंखां अॻे बीठो आहे हाणे हेॾे तवजो कयो मूसा अलैहिस्सलाम निमाज़ पूरी कई या अध में भञी अची नबी जो अॻु वरितईं ॻाल्हायो अदा निमाज़ पूरी कयईं अध में छॾियईं पूरी करे ॾेखारियो अल्लाहु अकबर बीठो आहे उन खां पोइ रुकू कयो हूंदई उन खां पोइ उथियो हूंदो उन खां पोइ वरी सजदे में वियो हूंदो वरी उथियो हूंदो वरी ॿियो सजदो कयो हूंदई ॿियो सजदो करे वरी वेठो हूंदो खणी आख़िरी रकात हूंदी वरी अतहियात या का दुआ जेका मुरव्विज जो न ज़माने में हूंदी उहा पढ़ी हूंदई उन खां पोइ निमाज़ पूरी करे सलाम वरायो हूंदई वरी ॿिए पासे सलाम वरायो हूंदई उन खां पोइ उथियो हूंदो क़ब्र मां निकितो हूंदो सवारी त मूंसां वटि हुई कान वरी पैदल हलियो हूंदो या वरी सवारी ते हलियो हूंदो ॻाल्हि करण में बि टाइम लॻो आहे त कमु करण में त अञा वॾो टाइम लॻंदो साईं फरमाइनि था त मां बीठो छॾियो मिंट में बि पहुतुसि मूंखां अॻे ई बीठो आहे कीअं पूरी थी कर पूरी कीअं पूरी थी वरी जे चवे त भला भॻई त बि ग़लति आहे नबी निमाज़ न भञंदो आहे चओ त नबी निमाज़ ॾाढे चओ नबी निमाज़ न भञंदो आहे पोइ छा मक़ाम आहे ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो सभिनी किताबनि लिखियो आहे तफ़सीरनि लिखियो आहे मुहद्दिसीन किराम लिखियो आहे त 1.25 लख नबी क़ब्रुनि खां बि ॿाहिरि कोन आया हा सभिनी नबियनि जूं क़ब्रूं ख़ाली कोन थियूं नबियनि जा जिस्म क़ब्र जे अंदरि बि हुआ ऐं महबूब पाक अलैहिस्सलाम जे इस्तक़बाल जे लाइ बि नबी मौजूद हुया छाजे करे त नबीअ जो जिस्म लतीफ़ थींदो आहे उन लतीफ़ जिस्म में अल्लाह पाक कुवत रखंदो आहे हक़ीक़ी जिस्म नबियनि जो क़ब्र जे अंदरि हुयो ऐं उन्हनि जा मिसाली जिस्म नबी पाक जे दीदार जे लाइ आया हा ऐं सभिनी नबियनि मोहम्मद करीम जे पुठियां नमाज़ पढ़ी आहे ओ साॻा नबी क़ब्र में बि हुया त साॻा नबी मुस्तफ़ा जे पोयां बि हुया
इहो त मुमकिन आहे जो मूसा क़बर में भी हुजे, बैतुल मक़दस में भी हुजे, वरी नबी पाक आसमान ते वञे मथे मेराज जे सफ़र ते, त हुज़ूर फरमाइनि था, बुखारी में हदीस पाक में लिखियो पियो आहे त मां फलाणे आसमान ते वञा त मूसा अलैहिस्सलाम उते वेठो आहे, मूंखे मरहबा बि कयईं। मां जॾहिं अॻिते रवानो थियुसि त मूसा रोई ॾिनो। पुछो मां साईं छो था रोओ पिया? जिब्रील पुछो साईं छो था रोओ? रोअण जो सबबु कहिड़ो आहे? मूसा अलैहिस्सलाम चयो त हसद जे करे कोन थो रोआं, साड़ कोन थियो आहे, पर मां रोआं इन ॻाल्हि ते थो त ही जवान आयो त पिछाड़ी आहे, आयो त देर सां आहे, आयो त सभिनि खां पोइ आहे, असां हिन खां अॻु में आया आहियूं। रोआं इन ॻाल्हि जे करे थो त सभिनी नबियनि जा उम्मती एतिरा जन्नत में कोन वेंदा जेतिरा मुहम्मद मीर जा उम्मती जन्नत में वेंदा। या रसूल अल्लाह केतिरा उम्मती वेंदा? ॿुधायां बा, तवज्जो आहे। सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन फरमान जे रोशनी में रिवायतुनि में अचे थो पियो त क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जेके जन्नत में मोकिलींदो, उहे जन्नती माण्हू कतारूं ॿधी बीहंदा। उहे कुल कतारूं मुंहिंजा दोस्तो 120 कतारूं हूंदियूं। घणियूं कतारूं? ॾाढे चओ बुलंद आवाज़ सां। ये नमाज में सिफ़ ॿधबी आहे न, हिकिड़ी सिफ़, पोइ ॿी, पोइ टीं, पोइ चौथी, उहे सिफ़ूं जन्नतनि जूं। अबा पाणी वारा वेही रहो, पोइ सजण साईं पाणी वारा, बसि पाणी न हला, वेही रहो, कोन था ञमरनि। ॻाल्हायां त आऊं पियो, ख़ुश्की त मूंखे थिए। कचहरीअ जी उञ वरी अहिड़ी ख़राबु आहे, पाड़े में लॻी त वरी ॿिए खे बि लॻी पवंदी। पोइ मूं वारो वाइस सुठो तव्हां पाणी जे हवाले। सलात बुलंद आवाज़ सां हबीबनि ते। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम। दोस्तो अज़ीज़ो, अल्लाह पाक जे हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन फरमान मुबारक जे रोशनी में ॿुधो, अल्लाह ताला जेके जन्नत में मोकिलींदो, जन्नतुनि जूं सफ़ूं 120। घणियूं अदा? पर इहे तादाद आहे सिफ़ुनि जो, सिफ़ुनि जो शुमार आहे 100। पर वॾियूं केतिरियूं हूंदियूं? कतारूं 120 हूंदियूं, पर हिकिड़ी हिकिड़ी सिफ़ एॾी वॾी हूंदी जो मशरिक़ खां मग़रब ताईं, शिमाल खां जुनूब ताईं, ओड़क ज़मीन ताईं जहान खुटी वञे, सिफ़ न खुटे। यानी ईअं सम्झ ॿियनि लफ़्ज़नि में त हिकिड़ी सिफ़ में किरोड़े अरबे मुस्लमान हूंदा जेके जन्नत में वेंदा। कुल घणूं कतारूं? मूसा अलैहिस्सलाम रुनो, छो रुनो? चई हे जवान असां खां पोइ आयो आहे, असी मुंहिंजे नबी पाक जा ग़ुलाम हूंदा। हाणे ॾिसो मूसा अलैहिस्सलाम इहा ॻाल्हि सोचे रोई थो जे त हाय असांजी उमिरि नबी करीम खां अॻु आयासूं, घणो वक़्तु बि रहियासूं, पर असां एतिरा जन्नती उम्मती पैदा करे कोन सघियासूं जेतिरा रसूलुल्लाह पैदा करे सघियो आहे। त मालूम थियो त मूसा क़बर में बि आहे, मूसा बैतुल मक़दस में बि आहे, उहो साॻो मूसा अलैहिस्सलाम आसमान ते बि आहे। अहिड़े तरीक़े सां बुखारी जे हदीस जे रोशनी में आदम अलैहिस्सलाम मुजादा बैतुल मक़दस में भी आ, मथे भी आ, वो सागो हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम कब्र में भी आ, बैतुल मक़दस में भी आ, त वरी आसमान ते भी मौजूद आ। जे हिकिड़ो नबी बिन बिन टिन टिन जायुनि ते हाज़िर थी सघे थो त अल्लाह जी कुदरत में फ़र्क़ नाहे त मुहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात में जे हाज़िर थी सघनि त थी सघनि था। अल्लाह जी कुदरत आ, चइबो अल्लाह जी, ऐं नबी जो मौजज़ो आ, नबी जो, पर नबी जो हक़ीक़ी जिस्म रोज़े पाक में आ, नबी जो जिस्म रोज़े अतहर में आ, गुंबद खदरा में आ, उतां ॿाहिरि कोन ईंदो आ। जेकॾहिं कंहिं बि ख़ुशकिस्मत खे दीदार थींदो आ उहो मिसाली शक्ल हूंदी आ। नबी पाक जी ज़ात बाबरकात पंहिंजे उम्मत खे पंहिंजे दीदार सां किथे बि चाहे सरफराज़ फरमाए सघनि था पिया। बहरहाल हाणे अल्लाह ताला फरमायो हो लतुमिनुन बिही, तव्हां वटि जॾहिं नबी अचे त आहे नबी आओ मुंहिंजे नबी ते ईमान आणिजो। इहा ॻाल्हि अल्लाह ताला ईअं
पूरी कराई जो ज़ाहिर में नबी गुज़ारे विया हा। जॾहिं बैतुल मक़दस में हुज़ूर इमाम थी नमाज़ थो पढ़ाए, सब नबी आया त सब नबियन चयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। गोया लतो मिनुन नबी जे मथा नबियन ईमान आंदो जो सब नबी मुझे महबूब पाक जे मथा मेराज वारी रात ईमान आणन था। हबीब ते ईमान भी आंदऊं, अल्लाह पाक जो फरमान भी सच्चो थियो। हाणे सम्झ में ॻाल्हि अलाए कान आई। हिकिड़ो जवाब इहो आहे। ॿियो जवाब आलमन इहो लिखियो आहे त इन मां इहो बि साबित आहे त अल्लाह ताला खे ख़बर आहे त नबी गुज़ारे वेंदा, जहान छॾे वेंदा ऐं हुज़ूर बाद में ईंदो। पर रब चवे थो लतो मिनुन नबी। आलम लिखनि था बतौर इशारतुन नस इन आयत मुबारका मां साबित आहे त नबी जहिड़ा कीअं जहिड़ा जो अल्लाह ताला हुननि जी ड्यूटी लॻाई आहे। भली तव्हां जहान छॾे विया हुजो पर हुज़ूर अचे त हुज़ूर ते ईमान आणिजो। ईमान तॾहिं आणींदा जॾहिं जहिड़ा हूंदा न। ॿियो जवाब इहो आहे त अल्लाह ताला जे नबियनि जी हयाती बि इन आयत मुबारका मां साबित थी थिए। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जे हबीब खे ख़ुदा ताला मोकिलियो, सभिनी नबियन मुस्तफ़ा ते ईमान आंदो। हाणे हेॾे निहारियो, ज़रूरी ॻाल्हि ॿुधो। जागो था ला निंड अथव? ॿुधंदव या सुम्हंदव वञी? मूंखे ख़बर न आहे अला केतिरो टाइम ॿुधंदव। सॼी राति आहे मुश्किल। जे सॼी राति ॿुधंदव त भला पोइ मां सॼी राति जी निशानी तव्हां खां वठां। जंहिं सलात ॾाढे पढ़ी सो सुबुह ताईं वेहंदो, न त न वेहंदो। ॾाढे सलात पढ़ो। जज़ाकुमुल्लाह जज़ाकुमुल्लाह अहसनुल जज़ा। अल्लाह से तव्हांखे जज़ाए ख़ैर अता फरमाए। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था अव्हां जेका बि सलात पढ़ंदा आहियो उहा मां मुहम्मद करीम वटि पहुचंदी आहे। ऐं रुगो ख़ाली सलात कान पहुचंदी आहे, मुकम्मिल पते ऐं एड्रेस सां पहुचंदी आहे। या रसूल अल्लाह फलाणो पुट फलाणे जो फलाणी क़ौम वारे ही लफ़्ज़ चया हा। को चवंदो अल्लाहुम्मा सल्लि अला, को चवंदो अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह, को चवंदो अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदन कमा सल्लैत अला इब्राहीम, को चवंदो सल्लल्लाहु अलल नबील उम्मी व आलिहि वसल्लम, को चवंदो अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन बिअदद कुल्ल ज़र्रतिन अल्फ अल्फ मर्रतन। को कहिड़ो सीगो, को कहिड़ो सीगो।